चई ॿुधा जे जो मफ़हूम आहे त जो हिन तरह सां त तव्हां पंहिंजे पीअरनि सां बि मुहबत कंदा हो, तव्हां पंहिंजे पुटनि सां बि मुहबत कंदा हो, अवां पंहिंजे भाइरनि सां बि मुहबत कंदा हो, अवां पंहिंजे घर वारनि सां बि मुहबत कंदा हो, अवां पंहिंजे फैमिलीअ सां मुहबत कंदा हो, अवां पंहिंजे कुटुंब सां मुहबत कंदा हो, अवां पंहिंजे माल सां मुहबत कंदा हो, अवां पंहिंजे जाइन सां मुहबत कंदा आहियो। पर इन्हनि सभिनी खां मुहबत करणी अथव त अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां मुहबत कयो, ऐं अल्लाह खां बाद अल्लाह जे रसूल खां बाद जिहाद सां मुहबत कयो। ऐं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात दुनिया ते आया ऐं रब करीम तो असांखे उन मुस्तफ़ा करीम जो उम्मती बणायो आहे। सब चओ सुभान अल्लाह। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात जे लाइ जंग उहद लगी। उन जंग उहद में अफवाह हलाई, शैतान बेबुनियाद खबर हलाई त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात हिन जहान खे छॾी मदीने ताईं इहा ख़बर पहुती। मदीने जा माण्हू चलिया, मदीने जा माण्हू पागल थियण लॻिया, दिमाग़ ते पर्दा अची विया, परेशानीअ में अची विया त अलाए वाकई असांजो महबूब हिन जान खे छॾे न हलियो पियो। हिकिड़ी कुराड़ी आहे मदीने मां निकिती आहे, बनो दीनार कबीले जी औरत आहे, रस्ते सां अचे थी पई, जंग जे मैदान सां अचे थी पई, जंग जे मैदान ॾे अचे थी पई। उन औरत खे रस्ते में ॿुधायो वियो तुंहिंजो भाउ शहीद थी वियो आहे। चई परवाह कोन्हे का। चयोसि तुंहिंजो मुड़ुसु शहीद थी वियो आहे। चई परवाह कोन्हे का। चयोसि त तुंहिंजो पीउ शहीद थी वियो आहे। चई मूंखे परवाह कोन्हे का, मूंखे परवाह त आमिना जे लाल जी परवाह आहे। जेसी जिया रे रब शल जा रे इश्क अवां जे में। ॾाढा चओ सुभान अल्लाह, हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अञा आलिम सगोरा पोइते वेठा आहिनि, ॾाढा चओ सुभान अल्लाह। जेसी जिया रे रब शल जा रे इश्क अवां जे में। जॾहिं बि मारे मालिक मारे इश्क अवां जे में। ॾाढा सुभान अल्लाह। प्यारे बिलाल ते पत्थर रखी गहलियों घिटियन में, गहलियों घिटियन में। तॾहिं बि पल पल पियो पुकारे इश्क अवां जे में। ॾाढा सुभान अल्लाह। रब खां दुआ घुरंदा कयो त रब जेका हयाती ॾे हिते रहूं त रसूलुल्लाह जे इश्क जी ॻाल्हि कंदा रहूं, मरण ताईं असांजे ज़ुबान ते हुजे त रसूलुल्लाह जी सना ऐं तारीफ़ हुजे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जेसी जिया रे रब शल जा रे इश्क अवां जे में। जॾहिं बि मारे मालिक मारे इश्क अवां जे में। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ऐं रसूलुल्लाह जो जेको इस्म आहे न, उहो इस्म ई निरालो आहे। नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। जेके रसूलुल्लाह जो नालो वणे थो हथ मथे करे सुभान अल्लाह। नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है। जॾहिं मदीने जे पाक शहर में माण्हू
खे राहत कोने जने रसूलुल्लाह जे सामू थी रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात के दिठई ज़ियारत थियस छाती चवे त या रसूलुल्लाह अमा के दिसदे हर मुसीबत लगे ही को नथी ॾाढा जो सुभान अल्लाह भाव सिरियो पीउ सिरियो मुड़सु सिरियो एडी मुस्तफा सा हुन जी मोहब्बत आ रसूलुल्लाह फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन ना जो सुभान अल्लाह महबूब करीम फरमायो आमा ऐसी ताई को मोमिन न तो थी सके जैसी ताई पांचे वालिदैन का जैसी ताई पांचे बच्चन का जैसी ताई दुनिया में तमाशा के महबूब प्यारा दोस्त प्यारा अहबाब प्यारा अजीज प्यारा रिश्तेदार प्यारा इन्हनि सभिनी खां वधीक जैसी ताई असां रसूलुल्लाह सां मोहब्बत न कंदासीं तेसी ताई असांजो ईमान नामुकम्मल ईमान कामिल थींदो ई तॾहिं जॾहिं रसूलुल्लाह सां सचो इश्क रखंदासीं मोहम्मद की मोहब्बत दी